पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपी खां सवाइ आइनी तरमीम ऐं बजट पास करणु मुमकिन नाहे। आइनी तरमीम बाबति हुकूमत तरफ़ां पीपी सां के बि ॻाल्हियूं न कयूं वयूं आहिनि। सुभाणे जी का बि ख़बर नाहे। आइनी तरमीम बाबति का बि ॻाल्हि ॿोल साम्हूं ईंदी त पार्टी रद्दमल ज़ाहिर कंदी। पार्लियामेंट मेंबरनि खे पार्टी पॉलिसी खां सवाइ वोट ॾियण जी इजाज़त नाहे। पार्टी पॉलिसीअ खां सवाइ वोट ॾींदड़ मेंबर जी मेंबरशिप मुअतल करे सघिजे थी। मुल्क मुआशी चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तानी अवाम खे मुश्किल सूरत हाल में रिलीफ ॾियणु ज़रूरी आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सबबि मोटरसाइकिल वारनि खे रिलीफ फराहम कयो पियो वञे। वफ़ाक़ी सरकार सां आवाम खे वधीक रिलीफ ॾियण बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई हुकूमतूं आवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिशि कंदियूं। चीनी सदर शी जिनपिंग तरफ़ां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे ताइवान मामले ते मुख़ालिफ़ बदिरां भाईवार थियण जो मशवरो। संदसि चवणु आहे त समूरनि आलमी बहरान जो हल रुगो सफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि में आहे। इख़्तिलाफ़नि बावजूदि ॿिन्ही मुल्कनि खे गॾियल एतिराम ऐं पुरअमन बक़ा जी गॾियल उसूलनि ते अमल करणो पवंदो। आलमी ऐं मुआशी तरक़ी खे बरक़रार रखणु ॿिन्ही मुल्कनि जी तारीख़ी ज़िम्मेवारी आहे। हिक ॿिए जी मुख़ालफ़त करण बदिरां सहकार कयो वेंदो। चीन जी तरक़ी ऐं अमरीका ग्रेड अखियुनि जो नारो गॾिजी हली सघनि था। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त चीनी सदर होर्मुज़ खोलण में मदद जी आछ कई आहे। अमरीका ऐं चीन जा लाॻापा दुनिया ते सभ खां वधीक असरअंदाज़ थींदा आहिनि। चीन में शानदार आजियां कई वई जेका माज़ी खां मुख़्तलिफ़ आहे। ॿिन्ही मुल्कनि जा माण्हू हिक ॿिए जी तरक़ी में किरदारु अदा करे सघनि था। सऊदी अरब विचोभ जे मुल्कनि ऐं ईरान जे विच में अॻिराई न करण जे मुआहिदे जी तजवीज़ ॾेई छॾी। बरतानवी अख़बार मूजिबि सऊदी अरब मुआहिदे जी तजवीज़ ते इत्तेहादी मुल्कनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे त जीअं अमरीका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जंग ख़तमु थियण बाद छिकताण घटाए सघिजे। ईरान गॾियल अरब इमारात खे ईरान मुख़ालिफ़ कार्रवाई में सिधो मुलविस करार ॾेई छॾियो। ईरानी परे वज़ीर अब्बास अराग़ची जो चवणु आहे त अमरीका ऐं इसराइल सां जंग दौरान गॾियल अरब इमारात ईरान ख़िलाफ़ सिधे नमूने कार्रवाई कयूं। ईरान ख़िलाफ़ जंग शुरू थी त गॾियल अरब इमारात मज़म्मत बि न कई। होर्मुज़ लंघ में कंहिं क़िस्म जी रंडक पैदा न कई वई आहे। नाकाबंदी अमरीका मड़ी आहे। पाकिस्तान भारत में पाकिस्तान सां ॻाल्हियुनि जे मशवरनि खे हाकारी अॻभराई करार ॾेई छॾियो। परे हफ़ीज़ तर्जुमान ताहिर अंदराबी जो चवणु आहे त भारत में पाकिस्तान सां ॻाल्हियुनि लाइ आवाज़ उथणु हाकारी अॻभराई आहे। पाकिस्तानी भारत विच में ट्रैक टू बैकडोर राब्तनि बाबति का बि ॼाण नाहे। वज़ीर आज़म जी रूस जे दौरे बाबति किथे ऐलान वक़्तु अचण ते कयो वेंदो। अमरीका ऐं चीन विच में लाॻापनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। चीनी परॾेही वज़ीर जे नाइब वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि खे ग़लति तौरु पेश कयो वियो आहे। अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान मुसलसल फ़ाल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जा एटमी असासा अॻिराई बदिरां दिफ़ा लाइ आहिनि। दुनिया पाकिस्तान खे ज़िम्मेवारी एटमी ताक़त सुञाणे थी। पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण में हुकूमत सियासतदाननि ऐं इदारनि जो अहम किरदारु आहे।